बुलायई मुड़ुस मुंहिंजो ॿियो ई न आहे ज़िद करे बीही रही मुंहिंजो निकाह थी वियो आहे उन सां थियो आहे हिनखे मां सुञाणा ई कोन दादली धी हुई बादशाह अकबर बादशाह खे जिन मां पंहिंजे मुड़ुस खे पाण ॻोल्हींदमि उतां दौलत मिल्कियत खणी निकिती मर्दानो लिबास करे हुलियो चेंज करे पोइ उतां घुमंदी फिरंदी आई कंहिं बादशाही में हुन बादशाही में हिन बादशाही में पर हिन जो ऐलान इहो मूंखे कहाणी ॿुधाए जंहिंजी मूंखे कहाणी पसंदि आई मां उनखे इनाम ॾींदुसि ईअं कंदी कंदी मंज़िलूं मारींदी ॻोठनि में बादशाहनि में घुमंदी फिरंदी आख़िरकार हिन साॻी बादशाही में पहुती अची जिथों जो ग़रीब शख़्स हुयो उते हिन कहाणी ॿुधणु शुरू कयूं माण्हुनि जूं कि बाबा मूंखे कहाणी जंहिंजी पसंदि आई मां हुनखे इनाम ॾींदुसि मर्दाने हिसाब किताब सां मर्दानो ॻाल्हाइण हिसाब किताब या लिबास अंदाज़ वग़ैरह सभु कुझु करे अहिड़े हिसाब किताब सां पंहिंजे मुड़ुस जी ॻोल्हा में निकिती जॾहिं हिन ई बादशाही में पहुती जिते ग़रीब शख़्स रहंदो किसो खोटाइणो हिनखे बि ख़बर पई त कोई अहिड़ो बादशाह आयो आहे हिनखे त इहा ॻाल्हि ते हिन मों ई लही वई मुंडी लिकाए रखी छॾियईं को बादशाह आयो आहे जेको कहाणी ॿुधे थो त हिनखे कहाणी जंहिंजी बि पसंदि थी अचे हुनखे इनाम थो ॾिए हिन सोचियो मां बि छो न भला वञा हे बि वियो उन वटि हिन जो नंबर बि आयो कहाणी जो ॿुधा कहाणी भाउ तुंहिंजी छा कहिड़ी कहाणी आहे हिन जो त मां बचपन खां वठी मुंहिंजी आरज़ू हुई या दिलि जी तमन्ना हुई त मां शादी कंदुमि त अकबर बादशाह जी धीउ सां कंदुमि ईअं चवंदो रहंदो त कमकार पंहिंजो कंदो रहंदो त हर माण्हूअ खे या पंहिंजे मुंहुं या दिली तमन्ना मुंहिंजी इहा हुई बहरहाल हिन जो बसि अॼु तूं इनाम वटि वरी सुभाणे अचिजांइ वरी ॿिए ॾींहं ते वियो वरी चई त हाणे कहाणी शुरू करे अथऊं हिन जो पोइ मां हिकिड़े ॾींहुं ख़ुदा जो थियो मां काठियुनि ते वियुसि त मां हिकिड़े क़ब्रस्तान में वियुसि क़ब्रस्तान में हिकिड़ी क़बर मां हिकिड़ी इंसानी गर्दन निकिती ॿाहिरि उहा मूंखे ॾिसी खिले पई वरी रोए पई मां हुन गर्दन खां पुछियो हे गर्दन तूं खिली बि थी वरी रोई बि थी हुन गर्दन जवाबु ॾिनो तुंहिंजी दिलि जी तमन्ना आहे दिली तमन्ना इहा ई आहे मुंहिंजी अकबर बादशाह जी धीउ सां शादी थींदी उहा तुंहिंजी थींदी हुन सां पर रोआ इन करे थी तूं सिर्फ़ु हिकु राति जे लाइ तुंहिंजी हुन सां शादी थींदी इन करे उहो गर्दन गुम थी वई हिनखे चई तूं वञ बसि किथे कहाणी खे छॾे इनाम वटि इनाम ॾिनईसि वरी सुभाणे अचिजांइ हे ॾाढो ख़ुशि थींदो घरु आयो अमड़ खे चई हिकिड़ो बादशाह आयो आहे अमीर माण्हू अलाए किथों जो कहाणी मुंहिंजी हुनखे पसंदि अची वई आहे कल्ह बि इनाम ॾिनई अॼु बि इनाम ॾिनई वरी चए थो बाक़ी कहाणी सुभाणे ॿुधाइजांइ वरी 3 ॾींहं ते हे वियो हिनखे चई हाणे कहाणी ॿुधा अॻिते चई बसि पोइ मां पोइ शुरू कई त मां वण ते चढ़ियुसि काठियुनि जे हिसाब किताब सां वण तो उॾाणियो सिधो वञी कंहिं बादशाही में लथो मंज़िलूं मारींदो वियो सिधो बादशाही ते लथो उते वण जो लथो त मां लथुमि मां अजनबी माण्हू घुमंदो फिरंदो आहियां मूंखे कमदार कारा हिकिड़ा माण्हू हुया जेके पकिड़े बादशाह वटि वठी विया ऐं कुदरत हुई अकबर बादशाह हुयो मूंखे त ख़बर कोन हुई ग़रीब शख़्स वराणियो अकबर बादशाह हुयो उन जो मां पंहिंजी न्याणी सां शादी करायां थो पर हिकु राति जे लाइ न का बि गड़बड़ न थिए न उनखे टच करिणो आहे न ॻाल्हाइणो आहे न निहारणो आहे मुंहिंजी न्याणी ॾे त कमरे में रखंदासीं हुन सां गॾु सुबुह जो फजर तो कढी छॾींदासीं इनाम ॾींदासीं गुम थी वञजांइ जेॾो जो हिते ॾे जे नज़र आए त तोखे असां फाही ॾियारे छॾींदासीं तो इहा ॻाल्हि करे जे मां हुते पहुतुसि मूंखे बादशाह सां बंदि कयूं बादशाह मूंखे चयो ईअं सां मुंहिंजी शादी थी त ॻाल्हाई ॿोलाईं कोन थो न निहारींदो छा चकर आहे मां हुन सां सॼी हक़ीक़त कई हीअं मूंखे पाबंदि कयो वियो आहे इन हिसाब किताब सां पोइ हुन मुंहिंजी ख़िदमत वग़ैरह कई खाइण पीअण हेॾो होॾो बहरहाल हुन मूंखे पंहिंजी मुंडी ॾिनी चई हाणे हे मुंडी वठि संभाले रखजांइ मां तोखे पाणे ॻोल्हे लहंदमि जहिड़े हिसाब सां तोखे पाबंदि कयो वियो आहे
सुबुह सां तोखे कढण तूं भली हलियो वञे तो जो आहीं ते ॾे मूंखे घर वारी ईअं चयो मां चयो ठीकु आहे सुबुह जो मूंखे कढी छॾियऊं वरी मां वापसि आयुसि साॻी जाइ ते आयुसि ॾिसां वण बीठो आहे साॻियो वण ते चढ़ियमि वण उॾारियो उॾाम थो मनतुलो मारींदो उॾाम थो मनतुलो मारींदो वरी अची साॻे कब्रस्तान में लथो उते लथो त मां लथो त वरी काठियूं किलियूं करे पंहिंजो गुज़र पियो थो कयां इहा आहे मुंहिंजी कहाणी मुकमिल थी बादशाह हिनखे इनाम ॾिनो जेका हिनजी घरवारी मर्दाना भेस में हिनखे इनाम हुनजी मुंडी किथे आहे हुन पुछियोसि मुंडी मूं वटि पई आहे चई सुभाणे मुंडी खणी अचिजांइ चोथे ॾींहं ते मां ॾिसां चौथे ॾींहं ते वरी वियो मुंडी खणी वियो चई बादशाह साईं सलामत ही आहे मुंडी बादशाह दादी मुंडी सुञाती वाकई इहा आहे जेका मूं हिनखे ॾिनी हुई बादशाह दादी हिनखे चयो मर्दाना लिबास भेस में हुयो जो हल पंहिंजो घर ॾेखार हली मूंखे वठी आयसि घर उते पंहिंजा लिबास चेंज करे ऐं चयईंसि तूं आहे साॻी मां आहियां जंहिं तोखे मुंडी ॾिनी हुई जेका तुंहिंजी दिलि जी तमना हुई पूरी थी जेको मूं वाइदो कयो सो मां पूरो कयो तोखे ॻोल्हे अची लधुमि कल्ह बि ॾिठासीं ख़ैर ख़ैरियत सां ख़ुशि वेठा आहिया इहा ई अॼु जी कहाणी ज़ुल्फ़कार अली गोपांग दरबेलो अस्सलाम वालेकुम या अली मदद